अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि सां मां जी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल पंहिंजी रिपोर्ट जारी कई आहे जंहिं तहत पाकिस्तान दुनिया अंदरि करप्शन जे हवाले सां 34 नंबर ते, जॾहिं त वरी पाकिस्तान में करप्शन जे हवाले सां पुलिस, लैंड डिपार्टमेंट ऐं तालीम खाता अॻियां आहिनि। जॾहिं त गुज़िरियल साल खां लोकल गवर्नमेंट जा मुलाज़िम ऐं एजुकेशन खाते में भर्ती थियल उस्ताद पिणु सरापा एहतजाज बणियल आहिनि ऐं हाणे वरी गवर्नमेंट जो इहो मौक़िफ़ साम्हूं आयो आहे त एजुकेशन में भर्ती थियल उस्ताद ऐं लोकल गवर्नमेंट जा मुलाज़िम जेके आहिनि उन्हनि जा आर्डर जाली आहिनि, उहे जाली भर्तियूं थियूं आहिनि, इन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। आख़िर इहो मामिलो आहे छा, इहे भर्तियूं कीअं कयूं वयूं ऐं हाणे इन्हनि भर्तियुनि खे जाली या गैर क़ानूनी करार कीअं पियो ॾिनो वञे, इन सॼे मामले ते ॻाल्हाइण लाइ अॼु असां सां स्टूडियो में महिमान आहिनि PPMP ख़ैरुन्निसा मुग़ल साहिबा। वॾी महिरबानी, तव्हां टाइम कढी प्रोग्राम में आहियो। नाज़रीन, थोड़ी देरि में असांखे फंक्शनल लीग जो MPS सईद अहमद निज़ामानी बि जॉइन कंदो। ख़ैरुन्निसा साहिबा, पहिरीं त मूंखे इहो ॿुधायो त जेका रिपोर्ट जारी थी आहे पाकिस्तान करप्शन जे हवाले सां दुनिया अंदरि 34 नंबर ते आयो आहे, इन ते पहिरीं तव्हां ॿुधायो त तव्हां छा चवंदियूं? सभिनी खां बिस्मिल्लाह रहमान रहीम। सभिनी खां पहिरीं त मज़ाक खां अलावा इहो चवंदसि कि शुक्र असांखे करणु घुरिजे कि पहिरें नंबर ते असीं कोन आहियूं या ॿिए नंबर ते कोन या टॉप 10 में कोन आहियूं, 34 नंबर ते। पर मुंहिंजे ख़्याल सां कि असां जहिड़ो हिकिड़ो हिकिड़ा हूंदा आहिनि डेवलप्ड कंट्रीज़, असां उन्हनि डेवलप्ड कंट्रीज़ में शुमार नथा थियूं, त उन जे करे जेकॾहिं 34 नंबर ते वयूं त इहा हिकिड़ी इलाही बुरी ख़बर आहे असांजे लाइ। पर हाणे इन में जेको आहे, तव्हां जेकॾहिं ॻाल्हाईंदो त सिर्फ़ु हिकु धुर करे जेकॾहिं असांखां पुछियो वेंदो त इहा थोरी नाइंसाफ़ी थींदी। छो त जॾहिं बि असां जेकॾहिं पंहिंजी आऊं त जेॾीमहिल ॻाल्हाईंदसि आउं रिप्रेज़ेंट करियां थी पाकिस्तान पीपल्स पार्टी खे, त आउं यकीनन तव्हांखे इलाही फैक्ट्स ऐं फिगर ॿुधाईंदसि कि जॾहिं बि इक़्तिदार में या जॾहिं बि ताक़त में आई आहे, घणे भाङे त असांखे जेके डिकेड्स खां असां ते हिकिड़ियूं अहिड़े क़िस्म सां सख़्तियूं रहियूं ऐं रहियो जे असांखे परफॉर्म करण जो मौक़ो न मिली सघियो। जॾहिं मौक़ो मिलियो त इन में मद में तमामु घणी प्रोग्रेस जेका बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ खां रही। हाणे ॻाल्हि इहा आहे कि जॾहिं बि विच में जेको गैप थो अचे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट खे साइड करण खां पोइ, उन में जेको आहे जेके अचण वारा माण्हू हूंदा आहिनि उन्हनि जी पूरी कोशिशि इहा हूंदी आहे बजाए उन जेके जेको बि कुझु प्रोग्रेस थी रही हूंदी आहे उनखे अॻिते वधाइण जे या उन्हनि खे कंप्लीट करण जो XYZ कहिड़ी बि फील्ड आहे, हुननि जो सॼो फोकस इहो रहियो हूंदो आहे कि उनखे न सिर्फ़ु उनखे पुठिते करणु, जेको कुझु कमु थी चुको हूंदो आहे न सिर्फ़ु उनखे पुठिते करणु, पर कोशिशि इहा कई वई हूंदी आहे कि हू बिल्कुलु उतां सफ़े खां ग़ाइबु थी वञे। हाणे इहा शइ जेका हिकिड़ी छिकताण पई हले, ऐं छिकताण बि हले पई कहिड़ी बेस ते पई हले कि सिर्फ़ु हिकिड़ो भुट्टोइज़म, भुट्टे जो नालो, सिर्फ़ु उन ते हिकिड़ी या त उन्हनि खे जेलसी या ज़िद या हिकिड़े क़िस्म सां उन जो हिकिड़ो माइंड मेकअप करे चुका आहिनि। जॾहिं इहो फैक्टर उन जे साम्हूं थो अचे, पोइ हुननि खे न अॻियां पंहिंजी क़ौम जी, पंहिंजे मुल्क जी का प्रोग्रेस नज़र कोन ईंदी आहे, न को हुन जे ज़हन में कुझु कोन सॼो कुझु। अच्छा, जेकॾहिं तव्हां ॻाल्हि कयो था त असांजे जेको आहे पार्टी खे निशानो ठाहियो थो वञे या हिकु धुर जे हवाले सां ॻाल्हि नथी कजे, जेकॾहिं तव्हांजे गुज़िरियल 5 सालनि जे दौर जी ॻाल्हि कजे त PP जे 5 सालनि जे दौर में केतिरा स्कैंडल साम्हूं आया। सभ खां वॾो स्कैंडल सिंध अंदरि तालीम जे हवाले सां आयो, इन ते तव्हां छा चवंदा? ठीकु आहे, केतिरा वॾा स्कैंडल आया त जेकॾहिं तव्हां उन्हनि जी ॻाल्हि छो नथा करियो जेका प्रोग्रेस बि त रहियूं। ठीकु आहे, तालीम जे हवाले अॼु त ॻाल्हि कयूं था जेकी प्रोग्रेस न रहियूं, जेका करप्शन थी आहे। ठीकु आहे, हलो उन ते बि ॻाल्हायो। हलो तव्हां असांजी प्रोग्रेस खे बि छॾे ॾियो, तव्हां जेके स्कैंडल ठहिया उन्हनि ते तव्हां ॻाल्हायो। अच्छा, PP जेके गुज़िरियल हुकूमत में पंहिंजूं कारकर्दगियूं ॻणाए पई, तव्हां प्रोग्रेस जी ॻाल्हि कयो था, हुन में एजुकेशन जी अगरि असां ॻाल्हि कजे त एजुकेशन जी मकानी इदारनि में मुख़्तलिफ़ खातनि में केतिरनि ई माण्हुनि खे भर्ती कयो वियो, नौकरियूं ॾिनियूं वयूं। गुज़िरियल 2 सालनि खां ई हाणे 3 महीननि खां उहे माण्हू मुसलसल एहतजाज कनि पिया, इन ते तव्हां छा चवंदो? उन्हनि खे पघारूं नथियूं मिलनि। ॾिसो, इन मद में इहो आहे त जिथे 100 कम सुठा थींदा हूंदा आहिनि, उन में जेके आहिनि जिन्हनि खे जिथे जिथे मौक़ो मिलंदो आहे उते उन में 10 कम हू पंहिंजी मर्ज़ी जा कराए वेंदा आहिनि। हाणे जेके एहतजाज करण वारा उस्ताद ई उहे उस्ताद आहिनि जेके तव्हां ॾिसो घोस्ट स्कूल बि रहिया असां वटि, अहिड़ी तरीक़े सां घोस्ट उस्ताद बि रहिया, भर्ती कया विया। ठीकु आहे, हाणे हुकूमत पॉलिसी ॾींदी आहे, उन जी मद में जेका आहे उहो बजट ॾींदी आहे, इम्प्लीमेंट कंदी आहे। हाणे जेकॾहिं उन में 100 में जेकॾहिं 10 वरी कंहिं पंहिंजे उन सां करे छॾिया, उन जी जेसि ताईं ख़बर पवे थी
ख़िलाफ़ कार्रवाई बि कई वई ऐं करे रहिया आहियूं, कई बि वई। गोस्ट स्कूल या गोस्ट उस्ताद त काफ़ी सालनि खां जो मसइलो आहे ये हाणे न, ये त हाणे जेके ताज़ा भर्ती थिया आहिनि, जेके चवंदा त असांखे भर्ती कयो वियो आहे, असांखे साल खां पगार उन्हनि खे ड्यूटियूं कनि पिया, पगार त तव्हां उन्हनि खां उन्हनि जो मौक़िफ़ इहो बि त ॿुधायो त तव्हांखे भर्ती कंहिं कयो ऐं कहिड़े चैनल खां तव्हां आया आहियो। जिते तव्हां 10,000 एहतिजाज पिया कनि त 40-50 हज़ार त कम बि कनि पिया, उहे पगारूं खणनि बि पिया। जेकॾहिं तव्हां हुननि खां पहिरीं पुछो तव्हां चैनल कहिड़े खां आहियो, हू ख़ुदि हिकिड़ो ग़लति चैनल इस्तेमालु कंदा आहिनि जॉब वठण जे लाइ। ये इलाही केसिस थिया आहिनि। उन खां पोइ जेकॾहिं असां वटि इंक्वायरी ईंदे तव्हांजे दौर में इन्हनि खे भर्ती कयो वियो, तव्हांजे दौर में इन्हनि खे ऑर्डर मिलिया? असांजे दौर में त हर जॻह ते सिर्फ़ु हाणे सपोज़ हिन टेबल ते वेठा आहियूं त अच्छा, जेके एजुकेशन जे हवाले सां रिपोर्ट थींदो रहियो आहे त जायूं घटि ऐं रोज़गार वधीक ॾिनो वियो या माण्हू वधीक भर्ती कया, इहे कीअं भर्ती थिया? इहे ई त रिपीट थिए पई, उहा ई ॻाल्हि त हले पई, उहा ई त बहस हले पई न। त जेकॾहिं हिननि मौक़नि था छो त हुननि थ्रो हुक एंड क्रुक, ठीकु आहे न, उहे चाहींदा आहिनि की असांखे जॉब मिले, पोइ हू पंहिंजा अहिड़ा क़िस्म छो त इहो हूंदो आहे न की किथां को आसरो मिलियो वञे, पोइ चवनि बाबा हलो ठीकु आहे, पोइ हितां जेको आहे कुझु ॾेई कराए ई थी वेंदो कमु। हाणे हिननि खे सोचणु घुरिजे की बजाए जेके तव्हां वेट करियो, तव्हां मेरिट ते अचो, तव्हां थ्रो प्रॉपर चैनल अचो, तव्हां अप्लाई करियो, टेस्ट ॾियो। हाणे ऐं तव्हांखे जेकॾहिं ही मूंखे तव्हां थोरो टॉपिक जी ख़बर हुजे ऐं लिस्ट खणी अचां हा पूरी उहा। ये तो रोज मीडिया में रिपोर्ट थींदा, तव्हां चओ था त कुझु ॾेई करे या हेॾां होॾां ॾेई करे ऑर्डर किथां था, इहो केरु थो करे? थिए त इदारनि में ई थो न, इदारनि में थियनि था, पर मूं तव्हांखे उहो ई अर्ज़ु कयो की जिते 100 जेके माण्हू जेके हूंदा उहे बिल्कुलु थ्रो प्रॉपर चैनल तव्हांजो उहो जेको इम्प्लीमेंटेशन कराइनि था, उते जेकॾहिं 10 माण्हू हूंदा आहिनि त उहे तव्हां छा था सम्झो त जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट हूंदी आहे त हिकिड़े इदारे में उहो सॼा ऑफिसर या हेठि खां मथे ताईं सॼो जेको चेन ठहियलु हूंदी आहे त छा पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हूंदी आहे? ज़रूरु जेको हिकिड़ो हूंदो आहे को नुक़सानु पहुचाइण जे चक्कर में हूंदा या पंहिंजे मफ़ाद जे लाइ। हलो ऐं इहो बि नथी चवां की हू नुक़सानु पहुचाइणु चाहींदो, उहो पंहिंजे मफ़ाद जे लाइ। चेक एंड बैलेंस आहे, चेक एंड बैलेंस आहे। जेतिरो बि असांजे साम्हूं आयूं इंक्वायरीज़ उन्हनि खे असां उन्हनि ते एक्शन बि वरितो। हाणे जेके अचनि पियूं असीं वठूं पिया, हींअर बि तव्हां ॾिसो एहतिजाज इन ई करे पिया थियनि न त हुननि जी इंक्वायरी आहे। इंक्वायरी खां पोइ जेके घोस्ट आहिनि, जेके ईअं थ्रो प्रॉपर चैनल कोन आया आहिनि, त हुननि जे घोस्ट स्कूल या घोस्ट उस्ताद उहो मामलो त अलॻि आहे, उहो त ज़ाहिरी अलाए कीअं सुप्रीम कोर्ट जे नोटिस ते थियो आहे। ही जेके एहतिजाज कनि था इन्हनि खे हाणे 6 महीननि में या पीपल्स या चूंडुनि खां 3 महीना अॻु में इन्हनि खे जेके आहिनि से ऑर्डर मिलिया आहिनि, गुज़िरियल 1 साल पहिरीं इन्हनि खे ऑर्डर मिलिया आहिनि। इहे उहे माण्हू जेके एहतिजाज कनि पिया, असांजे वॾे वज़ीर पाण एतिराफ़ कयो आहे त जाली भर्तियूं थियूं आहिनि अॻूणे दौर में, इन जी ज़िमेदारी कंहिं ते थी लागू थिए? जाली तव्हां बार बार रिपीटेशन पिया करियो, ऐं तव्हांखे ॿुधाए चुकी आहियां त कीअं थियूं थियनि, ठीकु आहे। हाणे बार बार रिपीटेशन जी ज़रूरत कोन्हे के उहो ई तव्हांखे हाणे मां ॿुधाए चुकी आहियां की पूरो अमलो त उहो नंढे हेठि लेवल खां मथे ताईं कोन हूंदो आहे। जंहिंखे जितां जितां थोरो मिले थी, हिकिड़ो हूंदो आहे न की किथां बि सुराख मिलियो थो वञे, उतां उहो पंहिंजो कमु ॾेखारे थो वठे। इहो उहो शइ आहे जंहिं पंहिंजो मफ़ाद हासिलु करण जे लाइ या असांखे नुक़सानु पहुचाइण जे लाइ, की हिते मूंखे फ़ाइदो थी वेंदो ऐं रेपो जेसीं ख़बर ईंदे ईंदे रेपो ख़राबु थिए थो त ठीकु आहे, ख़राबु थिए थो। ॻाल्हि इहा की इम्प्लीमेंटेशन थियूं त ज़िमेदार जेके माण्हू अमलदार उन्हनि जे नॉलेज में बि न हुयूं, जेसिताईं ख़बर थी पवे असां इलाही एक्शन तव्हां ॾिसो न काफ़ी कढिया बि विया। ऐं हाणे बि हिननि जो जेको एहतिजाज हले पियो त हिन ते इंक्वायरी पई हले ऐं क्लियर चयल आहे की जेसिताईं साबित नथो थिए की तव्हां कहिड़े चैनल खां आया आहियो, आया जाली आहिनि कीअं आहिनि, तेसिताईं रुकियल आहे। हिन में 30,000 खां मथे मुलाज़िम जेके आहिनि से एजुकेशन मां कढिया वेंदा, बक़ौल सीएम साहब जे त उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई शुरू कई वई आहे। हे जेके हेतिरा मुलाज़िम कढिया वेंदा जेके एहतिजाज कनि था, आख़िर उन्हनि खे पघार बि न मिली आहे, एतिरो वक़्तु उन्हनि ड्यूटियूं बि कयूं आहिनि, इन्हनि जो छा थींदो आख़िर? तव्हां जेकॾहिं करप्शन में असांखे था चओ, न करप्शन में न, मां सिर्फ़ु हिकिड़ो सिंपल तव्हां सवाल थी कयां, तव्हांजे दौर में जेके भर्तियूं थियूं, जेके मुलाज़िमनि जेके हिन वक़्तु ताईं ड्यूटियूं बि कयूं, किन खे साल थी वियो आहे, किन खे 1.5 साल खां मथे जो अर्सो थियो आहे, प्रॉपर चैनल इस्तेमालु कनि हा न अचण जे लाइ। जेकॾहिं हुननि न कयो आहे त हुननि खे नुक़सानु हुननि खे खणणो पवंदो, हुननि जा ज़िमेदार हू पाण आहिनि। प्रॉपर चैनल त ज़ाहिर हुननि खे लाॻापियल इदारनि में ई ऑर्डर मिलिया हूंदा न, भर्तियूं त हिते ई थियूं हूंदियूं। हाणे को जे केरु मुलविस आहे इहो ई त मां तव्हांखां पुछणु चाहियां थी। हाणे जेकॾहिं हुननि को अहिड़ो ग़लति रस्तो इख़्तियार कयो या इहो को प्रॉपर जवाब त न थियो त हाणे हिननि खे नुक़सानु खणणो पवंदो। 30,000 मुलाज़िम हिननि जे घरनि जो छा थींदो? तव्हां ॾिसो न, तव्हांखे कमु करिणो आहे, उहो कमु करिणो आहे जंहिंमें ॾुखियाई बि आहे
जंहिंमें तव्हांखे हिकिड़ो चैनल नथो मिले, आम माण्हू जी ॻाल्हि थी करियां, उहो ॿियो के कमु करण जे लाइ तयारु कोन हूंदो, पोइ चाहे हुनखे कहिड़ो बि रस्तो इख़्तियार करिणो पवे, ठीकु आहे। इलाही रस्ता अहिड़ा आहिनि जिन्हनि खे आम माण्हू सम्झंदो आहे की असांखे हिन जे थ्रू न वञणु घुरिजे, ठीकु आहे। सपोज़ असां ख़ुदि बि आहियूं न, असांजे घर में ख़ुदि बि जॉब्स न रहियूं आहिनि, अञा ताईं बि कोन हूंदियूं, जो इहो मक़सदु कोन्हे की हिन में कंहिंजो फेल्योर आहे, पर जो इहो मतिलबु कोन्हे की असीं अहिड़ा तरीक़ा इस्तेमालु करियूं सुभाणे असांखे उहो शइ करणी पवे। जेकॾहिं तव्हांखे हिकिड़ो सिधो रस्तो ख़बर आहे, जेको एजुकेशन डिपार्टमेंट में ईंदो उस्ताद जे लाइ अप्लाई कंदो त उहो पढ़ियल लिखियल बि त हूंदो न, उन पढ़ियल लिखियल माण्हू खे इहा ख़बर पवंदी हूंदी न जॾहिं प्रॉपर चैनल ताईं नौकरियूं या ईअं भर्तियूं थींदियूं हुजनि त माण्हू ज़ाहिर उते ई राब्तो कंदा आहिनि, उते ई बिना प्रॉपर चैनल मां ई त इहे भर्तियूं प्रॉपर चैनल मां इहे कोन थियूं आहिनि। हू जेके आहिनि उहे अहिड़ा चैनल किथां बि थी वञे बाबा ही तव्हां पैसा असांखे ॾियो, असां तव्हांखे इहो ऑर्डर, हाणे उन्हनि जी ज़िमेदारी हुकूमत कोन खणंदी, असां त कोन खणंदासीं। हाणे उहे जेसिताईं ख़बर ईंदे तव्हांखे ख़बर कोई हिकिड़ो डिपार्टमेंट इदारे सां लाॻापियल वज़ीर जी मुशीर जी ज़िमेदारी थिए थी, नथी थिए कॾहिं बि ख़बर त उनजे दौरे हुकूमत में या उनजी मिनिस्ट्री में हेॾियूं सारियूं भर्तियूं कीअं थी वञनि। भई तव्हां ॾिसो न त तव्हांखे कहिड़ी ख़बर मथे लेवल ते की हेठि हिननि कहिड़ो कमु ॾेखारे चुका आहिनि, जेको मथे वेठो हूंदो आहे हेठियनि खे ॾिसण कंहिंजो कमु हूंदो आहे, मथे वेठल जेको आहे उनजो छा। उहो मूं तव्हांखे जवाबु ॾेई चुकी आहियां, जेसिताईं असांजी नॉलेज में असांजी मक़सदु आहे की लाॻापियल जेके इदारा आहिनि, जेके अथॉरिटीज़ आहिनि, जेसिताईं उन्हनि ताईं 5 सालनि में तव्हांजी नॉलेज में न अची सघियूं न जिथे जिथे आया हिननि एक्शन खयो, माण्हू कढिया विया, घोस्ट स्कूल ख़तमु कया विया, काफ़ी एक्शन। हाणे तव्हां जेकॾहिं अञा ताईं ही जेके चंद उन्हनि मां जेके 50,000 या 60,000 मां जेकॾहिं 10-20,000 या इहे, त हाणे उहो जेसिताईं ईंदे थींदो न, कोई हिकिड़ो इशू थोरी आहे जेको हाणे ॾींहंनि में थी वेंदो। तव्हां नथो सम्झो त एतिरनि मुलाज़िमनि सां इहो उन्हनि खे कढणु ज़ुल्म थींदो, जॾहिं त गुज़िरियल दौर में नौकरियूं ॾेई हिन दौर में वरी पीपल्स पार्टी पंहिंजी हुकूमत ठाहे पासो मटाए वरी उन्हनि मुलाज़िमनि खे हाणे कढण जी जेका इहो जवाबु त ॾिसो तव्हां जेका हीअ बहस करे चुका हुन में आहे, हिकिड़ो त आहे की तव्हां थोरो प्रॉपर चैनल जेकॾहिं अचो, हा जेकॾहिं तव्हां ख़ुदि करप्शन खे हथी न ॾियो, ठीकु आहे, तव्हां ख़ुदि करप्शन न वञो, छो जेकॾहिं तव्हां ग़लति तरीक़े सां था अचो त तव्हां ख़ुदि बि करप्ट आहियो, करप्शन खे हथी पिया ॾियो, त छा करप्शन खे हथी ॾेई करे जेकॾहिं तव्हां ग़लति तरीक़े सां किथे जो छा तव्हांजो हक़ ठहे थो उते कमु करण जो, हथी केरु थो ॾियारे, हथी हिकिड़ो आम माण्हू। तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ऐं तव्हांखे ॿुधायां, बिल्कुलु सिंपल इनका हटी आहे, ऐं हिकिड़ो बिल्कुलु नंढिड़ो मिसाल, जेको इलाही वॾो मिसाल आहे तव्हांजे लाइ, ही तव्हां हिननि खे नथा सम्झो, ही करप्शन आहे। करप्शन खे इहे माण्हू जेके आहिनि हथी ख़ुदि था ॾियनि ऐं मजबूर था कनि। हाणे असांखे ॾींहुं राति फ़ोन छा ईंदा आहिनि, MNAs MPs या मिनिस्टर्स खां माण्हू छा एक्सपेक्ट कंदा आहिनि। हींअर माण्हुनि में इज्तमाही जेको मफ़ाद आहे उहो त बिल्कुलु ख़तमु थी वियो आहे। सेंस हर माण्हू उहो चवे थो, लखनि जी तादाद में असांजी आबादी हूंदी आहे, हर माण्हू इहो चए थो इनफरादी, उहो बि छा, मुंहिंजी जेका ड्यूटी आहे जेकॾहिं आउं राति जो त उहा मुंहिंजी राति जी न थिए। हर ॿियो फ़ोन असांखे हिकिड़ो त इहो ईंदो आहे, जेकॾहिं राति जी ड्यूटी तव्हां न ॾींदो, पोइ राति जी ड्यूटी केरु ॾींदो। या त असां इहो करियूं की पाकिस्तान पीपल्स पार्टी जॾहिं ताक़त में अचे थो, सभु जेके, छो त अदरवाइज़ हू पोइ एजिटेशन हलाईंदा आहिनि की नुमाइंदा आहिनि जेके असां खां ॿुधनि कोन था, असां ते ज़ुल्म आहे। हीअ सिर्फ़ु हिकिड़ी तव्हांखे मिसाल पई ॾियां, ठीकु आहे। जेकॾहिं तव्हां हीअ एजुकेशन ते ॻाल्हि पिया करो, हिननि बि त हिननि ईअं ई हथी पाण ॾिनी, हिननि हिकिड़ो रस्तो ॾिनो, ठीकु आहे न, करप्शन खे हथी ॾिनी, करप्शन खे रस्तो ॾिनो, ख़ुदि करप्शन कई। हाणे जेकॾहिं नुक़सानु थिए थो, हाणे नुक़सानु थिए थो, नौकरियूं वठण वक़्तु त उम्मीदवार इहो ई चवंदो आहे त असांखे फलाणे मिनिस्टर आर्डर ॾिनो आहे, फलाणे खां असां वठी आया आहियूं, ॿिए कंहिंजो नालो त कोन। ॾिसो हिकिड़ो सिधो सो रस्तो, ऐं तव्हांखे सभिनी हिकिड़ी ॻाल्हि क्लियर आहे, हिकिड़ो जाहिल माण्हू जेको आहे न, इहो रस्तो जेको आहे इहो इन्हनि खे केरु थो ॾेखारे, इहा आर्डर जेकर इहो रस्तो ॾेखारियो ई न वञे त इहे थिए ई न। ऐं तव्हांखे ॿुधायां असां वटि केतिरा माण्हू ईंदा आहिनि ऐं उहे चवंदा आहिनि न असांखे सिर्फ़ु तव्हां बसि रुगो ही लिखाए ॾियो, बसि पोइ अव्हां जो कमु छुटा। बाबा छो तव्हांखे, ऐं ॿियो एजुकेशन ते हिकिड़ो सिंपल हिकिड़ो प्रोसेस आहे। गुज़िरियल हुकूमत में बाक़ाइदा हिकिड़ी पॉलिसी ॾिनी वई, टेस्ट, ठीकु आहे, टेस्ट क्वालिफाई करणु, उन खां पोइ इंटरव्यूज़, उन खां पोइ वञी सिलेक्शन थिए थी। त हिकिड़ी सभिनी खे ख़बर, उन खां पोइ जेका सिलेक्शन थी आहे उन में अगरि उन में 20,000 जायूं ॾेखारी वयूं त उन जी जॻह ते 10,000 मथे भर्तियूं कयूं। हलो सभिनी हिकिड़ो ॿियो प्रोग्राम सिर्फ़ु इन ते रखिजो, तव्हां सिर्फ़ु इहे जेके 30,000 एहतिजाज पिया कनि, तव्हांखे ऐं बल्कि एजुकेशन जा ई कोन, मकानी इदारनि में बि 20,000 मुलाज़िम गैर कानूनी तौर भर्ती थियण जो इंकशाफ थियो आहे, जॾहिं त गुज़िरियल साल खां सखर लाड़काणे में हर हफ़्ते जेके आहिनि मकानी इदारनि जा मुलाज़िम पघारूं न मिलण ख़िलाफ़ एहतिजाज पिया कनि।
पघारूं न हाणे तव्हां मूंखां छा था ॻाल्हाइण चयो त पघारूं न मिलनि ॿई ॿ ॻाल्हियूं आहिनि तव्हां मूंखां मां हिकिड़ी ॿई ॻाल्हि ॻाल्हियूं करी तव्हां खां पुछियूं गैर कानूनी भर्तियूं ऐं पघारूं इन्हनि खे पघारूं इन बेस ते नथियूं ॾिनियूं वञनि त तव्हांजी भर्तियूं गैर कानूनी थियल आहिनि। तव्हां रुॻो एजुकेशन ते तव्हां चयो न हाणे मकानी इदारनि मुख़्तलिफ़ इदारनि में सिहत में ज़राअत में इहे रिपोर्ट्स अहिड़ा जेके आहिनि से वाक़िया मीडिया में रिपोर्ट थींदा रहिया आहिनि, अहिड़ा अंग अखर साम्हूं अची चुका आहिनि पोइ जिन खे तव्हां तस्लीम जवाब कयो त ख़ुदि ॾेई छॾियो कि हिकिड़ो गैर कानूनी भर्ती थियल आहिनि वरी छा पघारूं हाणे इहो ई आहे न, ॾिसो न हाणे गैर कानूनी ॻाल्हि आहे तव्हांजे दौर में थियूं, अॻे इहे भर्तियूं थियूं, हाणे हिन हुकूमत वरी इन्हनि भर्तियुनि खे चयो थो वञे त गैर कानूनी भर्तियूं। सभिनि ॻाल्हि उहा ई पई अचे जेकॾहिं हिकिड़ो एजुकेशन डिपार्टमेंट पढ़ियल लिखियल इदारो आहे उन में जेको उस्ताद थी अचे थो उहो इन ग़लति तरीक़े सां अची थो त तव्हां सोचो हिन में लोकल गवर्नमेंट में त कहिड़ी लेवल जा माण्हू ईंदा हूंदा, स्वीपर खां वठी इंस्पेक्टर ऐं इहे जेके भर्तियूं थियूं हूंदियूं ऐं उहो कहिड़े तरीक़े सां साॻियो उहो ई तरीक़ो आहे। पोइ जॾहिं ख़बर पवे थी तव्हां उहो ई ॾिसो था न जॾहिं ख़बर पवे थी कि इलीगल आहिनि, ठीकु आहे, ईअं ई अची विया घोस्ट अची विया जेके कमु बि कोन था कनि वेठा आहिनि त पोइ पघार न मिलण वारो त इशू तव्हां पाण ई हल करे वरितो न कि हुननि खे पोइ असीं कीअं पघार ॾियूं। सिंध जे वॾे वज़ीर चयो आहे त अहिड़नि भर्तियुनि जी जांच कराए जेके जिन माण्हुनि खे पैसा ॾियारिया विया आहिनि उन्हनि खां वापसि वठाए ॾिना वेंदा। इन ते छा बिल्कुलु बिल्कुलु हा इहो हिननि जो राइट आहे, हालांकि ग़लती हुननि जी आहे पर हीउ तबिको इहो आहे हीउ पढ़ियल लिखियल तबिको कोन हूंदो आहे। ॾिसो हुते उस्ताद आहिनि उहे पाण रिस्पॉन्सिबल आहिनि, हिते ही पढ़ियल लिखियल तबिको कोन्हे त असांजे चीफ मिनिस्टर साहिब जी ॾिसो पॉलिसी तव्हां ॾिसो हिते असां हिननि खे भरे ॾियण लाइ बि तयारु आहियूं जेके हिननि जे लाइ जेके डिफॉल्टर आहिनि जिन्हनि बाक़ाइदा ज्वाइन कनि था, ज्वाइनिंग वरती थी वञो, उहो ज्वाइनिंग उन्हनि इदारनि में ई वरती वञे। बाबा ही माण्हू हींअर एॾा क्रेज़ी थियल आहिनि, हुननि खे हिकिड़ी तव्हांखे ॿुधायो हुननि खे रिलैक्स सेशन खपे थी कि हुननि खे हिकिड़ो इमेज ठहियल आहे कि असां गवर्नमेंट जॉब मिलंदी पोइ चाहे पटे वालो स्वीपर आहे कहिड़ो बि आहे असांखे मिली वेंदी उतां पघार मिलंदो पियो असीं वञूं या न वञूं हिकिड़ो ट्रेंड ठहियो पियो आहे, ठीकु आहे। उन में पोइ हू कहिड़े बि तरीक़े सां कंहिंखां बि हू भर्तियूं कराए छॾनि। हाणे उहा ई ॻाल्हि आहे जॾहिं नोटिस वठिजे थो, जॾहिं असांजे नोटिस में ॻाल्हि अचे थी इंक्वायरी थिए थी त लाज़मी हुननि जा पघार बि रोकिया वेंदा, उन्हनि जो कमु बि रोकियो, उन्हनि खे कम खां बि रोकियो वेंदो। पर उन सां गॾु तव्हां ॾिसो त असांजी पॉलिसी बि तव्हां ॾिसो उन तबिके जे लाइ असां इन लेवल ते असां इहो बि कयो आहे कि हलो ठीकु आहे इन्हनि खे असीं इनोसेंट सम्झूं, जिथे उन्हनि जो नुक़सानु थी वियो त असीं उन्हनि खे जेके जेके बि हिन में जवाबदार आहिनि असीं उन्हनि खे नुक़सान बि भरे ॾियण जे लाइ तयारु आहियूं। पॉलिसी इहा जो गुज़िरियल हुकूमत में इन्हनि खे भर्ती करायो वियो हज़ारनि जी तादाद में, असां रोज़गार था ॾियूं, रोज़गार ॾियणु सुठी ॻाल्हि आहे, पहिरीं तव्हांजो इहो मौक़िफ़ रोज़गार ॾिनो बिल्कुलु ही छा लखे नौजवाननि खे रोज़गार ॾिनो ऐं कमु कनि पिया, हर डिपार्टमेंट में पिया कमु कनि, पघारूं खणनि पिया ऐं उन्हनि खे घर जेके आहिनि उन्हनि जा ख़ुशहाल आहिनि जिन्हनि खे नौकरियूं मिलियूं। हीअ त तव्हां चंद उहे पिया चवनि जेके ग़लति तरीक़नि सां आया, तव्हां हुननि खे कंपेयर छो था करियो, हीअ जेके आहिनि बिल्कुलु चंद माण्हू आहिनि, ठीकु आहे। ज़िमेदारी नथियूं सम्झो त इन्हनि ग़लति तरीक़े सां इन्हनि माण्हुनि खे कंहिं इहा एतिरी वॾी ज़िमेदारी असां भई तव्हांखे हाणे बार बार उहे शइ पाण ग़लति माण्हुनि ॾांहुं छो था वञनि, पाण ग़लति तरीक़े सां छो था कंहिं ते ट्रस्ट कनि। हाणे तव्हां ॾिसो हुकूमत पॉलिसी ॾींदी त हुनजो इहो मतिलबु कोन्हे कि आम माण्हू जो लुक आफ्टर कंदी कि तव्हां ॾिसो कि हीउ कहिड़े माण्हू ॾांहुं वञे थो। इदारे में केतिरा मुलाज़िम भर्ती थियनि पिया, कीअं भर्ती थियनि पिया, पोस्टूं केतिरियूं ख़ाली आहिनि, इश्तिहार केतिरो ख़ाली जाइनि जा ॾिना विया आहिनि, उते भर्तियूं कीअं पियूं थियनि, उहे भर्तियूं केरु पियो करे, ज्वाइनिंग केतिरनि माण्हुनि जी थी थिए। ज्वाइनिंग जॾहिं थी वई ठीकु आहे न, उन खां पोइ जीअं जीअं ख़बर थी पवे तीअं तीअं उन्हनि माण्हुनि सां उहो एक्शन खयो थो वञे। ब्रेक जो वक़्तु थियो आहे, ब्रेक खां पोइ प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। नाज़रीन वक़्तु थियो आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन असांखे जॉइन कयो आहे फंक्शनल लीग जे MP सईद अहमद निज़ामानी, वॾी महिरबानी सईद साहब प्रोग्राम में आया। सईद साहब जेको हिन वक़्तु वॾो इशू मीडिया में रिपोर्ट थिए पियो गैर कानूनी भर्तियुनि जे हवाले सां, सिंध जे वॾे वज़ीर बि चयो त 50,000 खां मथे गैर कानूनी भर्तियूं थियूं आहिनि मुख़्तलिफ़ इदारनि में। ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जी रिपोर्ट बि आहे जंहिंमें पाकिस्तान करप्शन जे हवाले सां 34 नंबर ते आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ खाता पुलिस, लैंड आहे, डिपार्टमेंट आहे, एजुकेशन आहे, मकानी इदारनि वारा खाता आहिनि, इहे करप्शन जे हवाले सां अॻियां आहिनि। तव्हां छा चवंदव? ॾिसो न अॻे टाइम में बि पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट हुई, हुननि में उहे माण्हू भर्ती थिया आहिनि, बिल्कुलु ग़लति थियो आहे। पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट हमेशह कानून जी लताड़ करे भर्तियूं कंदी आहे ऐं एतिरो बजट ई कोन हूंदो आहे
एतिरो पैसो ई कोन हूंदो आहे, एतिरियूं वैकेंसियूं ई कोन हूंदियूं आहिनि। अॻु जो ही भर्तियूं करे छॾींदा आहिनि, पोइ उन्हनि माण्हुनि खे किथां फंड मिलंदा, किथां पैसा मिलंदा। इहा पीपल्स पार्टी जी ज़िम्मेवारी आहे जो माण्हुनि खे कढण जे बदिरां उन्हनि अहिड़ा वसाइल पैदा करे उन्हनि माण्हुनि खे रोज़गार ॾे, रेगुलराइज़ करे। अच्छा, पीपल्स पार्टी जी MP ख़ैरुनिसा असां सां गॾु आहे। इन्हनि जो इहो चवणु आहे, इन्हनि जो इहो मौक़िफ़ आहे त उहे माण्हू जेके आहिनि ग़लति तरीक़े सां जेके आहिनि से भर्ती थिया, उहे पाण उन्हनि ग़लति जेको आहे सो रस्तो अख़्तियार कयो। ग़लति तरीक़े सां कंहिं भर्ती कयो? हिननि जेको पंहिंजे टाइम में जेको मास्तरनि खे TMO ऐं TMS जा ऑफिसर करे लॻाए छॾिया, जेके EDOs आहिनि सभु मास्तरनि खे EDOs करे लॻाए उन्हनि खे इहो ई टास्क ॾिनो वेंदो त भई हेतिरा नौकरियुनि जा ऑर्डर कयो, हेतिरा असांखे पैसा खपनि, ॿियो को बि कोन्हे की ग़रीब माण्हू जी ख़िदमत, न कंहिंजो को मसइलो, हुन मसाइल, हीअ सिर्फ़ु पैसे कमाइण लाइ पोयों टाइम गुज़रियो। त उन सां त पोइ त ज़रूरु या त अफ़रा तफ़री पैदा थींदी न, जिन्हनि माण्हुनि खे 5-5, 10-10 लख रुपया रही हिकिड़ो भंगी जो ऑर्डर मिलियो आहे, 10-10 लख रुपया ॾेई हिकिड़े पटे वारे जो ऑर्डर मिलियो आहे, उहे माण्हू हाणे केॾां वञनि? उन्हनि सां हालत हाणे CM साहिबु चए थो उन्हनि खे कढी छॾियो, कढण त मसइलो हल कोन्हे, उन्हनि खे रेगुलराइज़ कनि, फंड्स जेके असेंबली में बिल आणीनि, असां हिननि जी हिमायत कंदासूं, मतिलबु करे उन्हनि खे रेगुलराइज़ करे उन्हनि खे पघार ॾियनि न, ग़रीब माण्हू खे कढण त मसइले जो हल कोन्हे न। हाणे तव्हां ॿुधो हिन ॻाल्हि खे, छो त तव्हां इलाही देरि खां थोरो रोके वेठी हुअसि। तव्हां चयो की केरु ॾियण वारा आहिनि या केरु हिननि खे इहे भर्तियूं थियूं की। तव्हां ॾिसो न, हिकिड़ो माइंड सेट ठहियो पियो आहे की पाकिस्तान पीपल्स पार्टी जेकॾहिं को पॉलिसी ॾिए थी, ऐं इहो त ग्राउंड ते आहे, हक़ीक़तूं आहिनि, रिटन में आहिनि, सभिनि जे साम्हूं जेके आहिनि थियल, चवण सां इहो कोन थींदो की सभ खां वधि पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजे दौर में पंहिंजे दौर में हुन वधि खां वधि रोज़गार ॾिना, ॾियण जी कोशिशि कई। उन में छा थींदो आहे, हिकिड़ो माइंड सेट थियल आहे, पोइ चाहे उहा कहिड़ी बि जमायत हुजे, चाहे उहो फंक्शनल हुजे, चाहे उहो नून हुजे, चाहे हिकिड़ो, हाणे हुनखे करिणो छा आहे? हाणे जेको तव्हां चयो पिया न केरु ॾियण वारा हुआ, उहे हिननि सॼो स्टाफ त कोन हूंदो न हिननि में, पाकिस्तान पीपल्स पार्टी जा त कोन हूंदा, फ़ाइदा पे थिया, ॿ तरफ़ा उन्हनि खे मफ़ाद पे थिया। हिकिड़ो त पंहिंजो ज़ाती पैसा बि मिली विया, फ़ाइदो उहो पंहिंजो हिकिड़ो मफ़ाद, ॿियो मफ़ाद खे जॾहिं ॾिठो वेंदो, जॾहिं थियो त पाकिस्तान पीपल्स पार्टी गिची में पवंदो, गवर्नमेंट त हूअं ई हिननि जी आहे, गिची में वेंदो हुनजे, ठीकु आहे, अरेस्ट बि थिया, सभिनि उहे अरेस्ट बि थिया आहिनि, बाक़ी रही आहे लोकल गवर्नमेंट जी। तव्हां ॻाल्हि था करियो, जेके तव्हां चओ था, हाणे हालत इहा थी ॿुधायां, तव्हां जेकॾहिं शहर में वञो, तव्हां चवनि था एजुकेशन खे तव्हां वठो न, एजुकेशन जी हालत कहिड़ी थी आहे, हेल्थ जी हालत कहिड़ी थी आहे, हर महकमे में पैसा न, तव्हां इहो ॿुधायो कि पैसनि खां तव्हां को ऑर्डर थियो आहे, मेरिट ते को ऑर्डर थियो आहे, पर मेरिट आहे, मेरिट जी खुलम खुला लताड़ कई वई आहे, वेठो आहे हुन हेतिरा हेतिरा पैसा। छा तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ते वञे, तव्हां ॻाल्हि उहा करियो जेका फैक्ट्स ग्राउंड ते हुजनि, फैक्ट्स फिगर ते, पोइ ठीकु आहे, पोइ सदरुद्दीन बि साईं बि जेके आहिनि सदाईं, उहे बि गवर्नमेंट जी, तव्हां कहिड़ो अपोजिशन में राजा साईं रहिया, रेवेन्यू मिनिस्टर, तव्हांजा लियाकत जतोई रहिया, CM साहब रहिया, सदरुद्दीन रहिया, छा कयूं? सिर्फ़ु मंगरिया पंहिंजो जेको ठीकु आहे न, उहो पंहिंजे भेरे हलो ठीकु आहे। तव्हां जा त हींअर बि त वञी वेठा न हुननि सां गॾु, जेको हींअर तव्हां हींअर सिंध जी लेवल ते इहो जेको दर्द ऐं इहो सॼो ठीकु आहे, हलो असांखे सिर्फ़ु हिकिड़ो हींअर हुननि सां गॾु वेठा आहिनि, हलो हिकिड़ो रुॻो असांखे पाणी जो न पंहिंजो मियां साहिब सां वरी वञी वेठा न, हू त सिंध जो दर्द त भला उन्हनि सां ई खणी ठहियो वेठो, तव्हांखे मुबारक हुजे, भला हिकिड़ो कमु त भला करायो, नैटी वञो कार्ड ते अमल त कराए ॾियो, जेको पुछड़ी ते पाणी कोन थो मिले, भला पाकिस्तान पीपल्स पार्टी वारा त कोन, भला उहो त उपत वधंदी न। एतिरनि मुलाज़िमनि सां खे कढण, जेके साल ॾेढ खां ड्यूटियूं कनि पिया, उन्हनि खे पघारूं न मिली सघियूं आहिनि, मुसलसल एहतजाज करे ग़लति तरीक़े सां छो आया, हाणे उन्हनि खे नौकरियूं ॾेई वरी हुकूमत हिन दफ़े वरी पासो मटाए उन्हनि खे नौकरियुनि मां कढण जो जेको अर्थ कया न, ग़लति तरीक़े सां कीअं आया त पोयां 5 साल बि त हिननि जी गवर्नमेंट हुई, चीफ मिनिस्टर जो हो, पर जेकॾहिं विच में प्राइम मिनिस्टर, मूंखे ॻाल्हाइण ॾियो न, तव्हां प्राइम मिनिस्टर जी ॻाल्हि हिते अचे कोन, प्राइम
नया मिनिस्टर अची न, एजुकेशन हाणे बसि डिपार्टमेंट में गवर्नमेंट कोन में थी आहे न लताड़। एजुकेशन डिपार्टमेंट में जेके हिननि जा ऑफिसर वेठा हूंदा आहिनि उन्हनि विचा विचा एजुकेशन उहो जा कोन कहिड़ो भई जेको वज़ीर ताईं त ॻाल्हि तेसीं पोइ त सुप्रीम अरेस्ट कोर्ट थिया आहिनि उहे सुप्रीम कोर्ट ऑफिसर ने अरेस्ट थिया आहिनि सियासी ऑफिसर जिन्हनि जाली भर्तियूं कयूं जिन्हनि जाली भर्तियूं कयूं उहे ऑफिसर अरेस्ट कया विया हाणे जितां तव्हां धकनि जी कोशिश तव्हां जितां धकनि जी कोशिश कंदो असांखे ख़बर पवे थी इंक्वायरी करे असां ॿुधो न मास्तरनि खे टीएमओ लॻाए टीएमए जा उन्हनि खे फुल पावर ॾिना विया हिकिड़े मास्तर खे जेको आहे 16 ग्रेड जेके 19 ग्रेड जो ईडियो लॻायो वियो तव्हां भला पंहिंजो उन्हनि जो कारनामो को ॿुधाए छॾियो जेको इम्प्लीमेंट तव्हां कयो एसपी करे लॻाए छॾियो आहे जेके बि ऑफिसर लॻाया आहिनि उन्हनि ग़लति भर्तियूं कयूं आहिनि पैसनि खां सवाइ का बि भर्ती कान थी आहे का बि मेरिट जी लताड़ कई वई आहे उन्हनि माण्हुनि खां पैसा वठी उन्हनि खे उते रखराए नौकरियुनि में हाणे वरी पैसा वठी त हे बेरोज़गार था कनि छो था कनि उन्हनि खे रेगुलराइज़ कनि उन्हनि खे उहो कहिड़े खाते में था विझो तव्हां जॾहिं तव्हांखे फ़ाइदो वठणो हूंदो आहे तव्हां विचा विचा खणो वञो सभिनि सपोज़ पैसा वठी कमु पिया वठो जिथां जिथां पैसनि जो फ़ाइदो तव्हां वरितो ठीकु आहे न चइबो आहे न शेयर जेको फ़ाइदे में आहे उन में शेयर आहे तव्हांजो जॾहिं उहा ॻिची में थी ॻाल्हि पवे त उन में तव्हां पासो बचाओ उनजी ॻिची में पइजो वञे ठीकु आहे न तव्हांखे न सिंध गवर्नमेंट में शुक्र अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान पीपल्स पार्टी जी एजुकेशन जे हवाले में हज़ारे कमेंट करे चुकी आहे ग्राउंड ते पन्ना भरिजी वेंदा असांजा कमु कोन खुटंदा सिंध बाक़ाइदा तव्हां ॾिसो न तव्हां हीअ जेको त जाली भर्तियुनि जो ॾिसो को टेस्ट जो बाक़ाइदा थी चुको हो की टेस्ट जे लाइ इंटरव्यू आहे टेस्ट शीट में जेके एहतिजाज पिया कनि टेस्ट शीट में सभिनि हुन जा नाला कोन्हनि टेस्ट हिननि क्वालिफाई कोन कयो आहे पेयर कोन थिया आहिनि ही तव्हां ॾिसो न केरु ऑफिसर तव्हां मूंखे ॿुधायो अरेस्ट केरु तव्हां मूंखे ॿुधायो इंक्वायरी कंहिंजे ख़िलाफ़ थी एडवर्टाइज़मेंट ॾिनी वेंदी आहे एडवर्टाइज़मेंट खां पोइ उहे माण्हुनि खे कॉल कयो वेंदो आहे माण्हू अचनि पोइ रिटर्न टेस्ट थींदी आहे रिटर्न टेस्ट खां पोइ इंटरव्यू थींदो आहे हिकिड़ी कमेटी विहारी वेंदी आहे 4-5 माण्हुनि उहा कमेटी जेका आहे उहा अप्रूव कंदी पोइ हुननि खे अपॉइंटमेंट ऑर्डर ॾिनो वेंदो हिननि त राति जे पेट में केतिरा हज़ार अपॉइंटमेंट ऑर्डर करे छॾिया आहिनि सांगड़ जी मिसाल आहे जेको ई तो ईडियो आयो आहे उन माण्हुनि जा ऑर्डर करे छॾिया आहिनि सुठी ॾेई छॾियो लियाकत जो तो सीएम साहब रेवेन्यू मिनिस्टर रही चुका आहिनि असिस्टेंट सर्विस जा मिनिस्टर रही चुका आहिनि उन खां पोइ हलो ठीकु आहे हींअर भला मियां साहब तव्हां चता सही साहब जेकी मुलाज़िम कढण जी जेका ॻाल्हि कई वई आहे जे गैर कानूनी भर्तियूं जेके बकौल सीएम साहब जे थियूं आहिनि जाली भर्तियूं मुख़्तलिफ़ इदारनि में इन्हनि मुलाज़िमनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी त इन्हनि मुलाज़िमनि जो खे तव्हां सम्झो था त इन्हनि मुलाज़िमनि सां ज़ुल्म न थींदो हुयो जेके एतिरनि साल ॾेढ खां जेके आहिनि से ड्यूटी बि कनि पिया उन्हनि खे पघार बि न मिली सघे हाणे उन्हनि खे गैर कानूनी चई करे उन्हनि खे जेको आहे सो उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कई उन्हनि मुलाज़िमनि जी छंड छाण छो थी थिए सभिनी 5 सालनि में जेकी बि भर्तियूं थियूं आहिनि जेके माण्हू हिननि जेके टीचर्स खे इडियो करे विहारिया आहिनि या जेके उते जेके हेठां जे डॉक्टरनि खे मथे डॉक्टर करे विहारिया अथनि या जेके इंस्पेक्टरनि खे एसपी करे विहारिया अथनि जिते जिते बि इहा कानून जी लताड़ थी आहे बिल्कुलु छंड छाण बि थी आहे बिल्कुलु इंक्वायरियूं थियूं आहिनि ऐं जिते जिते सबूत मिलिया आहिनि उन्हनि खे कार्रवाई बि कई आहे उन्हनि जे ख़िलाफ़ तव्हांजे चवण सां तव्हांजे ॻाल्हाइण सां को उनजे हक़ीक़त कोन बदलबी जेकॾहिं तव्हां ॾिसो जेकॾहिं न्यूज़ पेपर पढ़ंदा हुजो जेकॾहिं तव्हांखे ख़बर हुजे त तव्हांखे इहा बि ज़रूरु ख़बर पवंदी हुजे ठीकु आहे न बाक़ी इहो आहे कि जेतिरा ज़िम्मेदार असां खां वधीक ज़िम्मेदार तव्हां आहियो ये चई सघे थो ये भर्तियूं चूंडनि वक़्तु वोट वठण लाइ कई वयूं सियासी माण्हुनि जो चवण ते बिल्कुलु ॾिस न चवण करे हे ॼण बिल्कुलु करे पैसा वठी कयूं अथनि छा जो अथनि सियासी हिकिड़े खां 10 लख 5 लख पैसा वठी माण्हुनि खे भर्ती कया आहिनि पैसा हेठां खां मथे हिननि जे जेके माण्हू कंटेस्ट कयो इलेक्शन में हीअ ॻाल्हियूं बिल्कुलु 5 लख 10 लख भर्तियूं वठी ऐं तव्हां कसम खणो भला तव्हां पंहिंजे कंहिंजी तव्हां पंहिंजो को अहिड़ो कमु तव्हां कसम खणो ये प्रूफ आहिनि जेको जो आहे किथे किथे पैसा रसायो हूंदो जेके हिननि जा पार्टियुनि जा माण्हू कंटेस्ट करे रहिया उन्हनि खे पैसा पुगाइनि उते पाण बि एॾो ज़रूरु खाईंदा जेको माण्हू अॻिते 5 करोड़ पुॼाईंदो ज़रूरु करोड़ पाण त खाईंदो न अहिड़े न ऑफिशियल बना जेके न आहिनि तव्हांजे लाइ बि लायूं हुयूं रेवेन्यू मिनिस्टर आया पंहिंजो छा राजा साईं बख्शे सभिनी खे तव्हां कंहिंजी ॻाल्हि ॿिए जी न कयो तव्हां पहिरीं पंहिंजी ॻाल्हि खे उन में न लिखायो लखनि में छा जी करो असांजा मेंबर कॾहिं गवर्नमेंट में न फुल फ्लेज हुकूमत असांखे कॾहिं मिली आहे जॾहिं पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आई आहे
कानून जी लताड़ कई वई आहे असांखे ख़बर आहे ॾिसो कि न, हर हुनजी हालत छा हुई ऐं हर हाणे उहे छा आहिनि उहे किथां थी विया एतिरा कानून जे असां जेकर ॿुधायां खोले ॿुधायां कि मेहर मंगरिया हुआ छा मेहर ऐं मंगरिया उहो छा छा थियो? मेहर थियो? मंगरिया जी किथां खयो आहे? थियो? तव्हांजा मेहर ॿई मंगरिया ॿिया- करे जो मुंहिंजे ओ असांजा लोकली हू ऐं उन्हनि खे असां सुञाणां वटि थी न ऐं ज़रदारी लोकली सुञाणां ॿिया थी ॿिया उन्हनि खे। मोटरसाइकिल हलंदा हींअर ओॾे किथे वञी पुगाइनि हाणे उन्हनि जा नाला ॻाल्हि वठण ॻाल्हि हले मुनासिब कोन रहंदो न कंहिं ते ज़ाती तंज़ न कजे ॾिस न ही पंहिंजे प्रोग्राम बाबति ॻाल्हाए कंहिं ते ज़ाती तंज़ करण जी ज़रूरत ज़ाती कान्हे न कर, आउं बि मिसाल नाला बि ॾियूं, वठंदुमि जिन्हनि खे 100 सुञाणो नाला थी, निकिरी 100 वेंदा नाला, जेके त पोइ तव्हां बि त corruption मोटरसाइकिलनि कई न, ते लखनि करोड़ में मोटरसाइकिलनि ते इहे हलंदा हुआ न असां वटि बि तव्हांजी जेके corruption जा जेके सबूत न न मेरे ॻाल्हि आहे न के लखनि जी कंहिं ते ज़ातियात ते न वञो तव्हां टॉपिक ते ॻाल्हायो टॉपिक ते जेको बि ॻाल्हायो जेको बि ॻाल्हाइणो अच्छा आहे मूंखे मूंखे हिकिड़ो आख़िरी सवाल जो जवाबु ॾियो आम चूंडुनि खां पोइ वोट वठण खां पोइ हुकूमत खे इहो ख़्यालु छो आयो आहे त जेके असां अॻ में नौकरियूं ॾिनियूं उहे सभु जेके आहिनि ग़ैर क़ानूनी बिल्कुलु हाणे कोन ख़्यालु आयो आहे सभिनी इहो तव्हांजो बिल्कुलु ग़लति राय आहे बल्कि ग़लति सुवालु आहे कि हाणे ख़्यालु आयो आहे तव्हां जेकॾहिं ॾिसंदो तव्हां इंक्वायरी कंदो तव्हां पुठियों जेको बि रिकॉर्ड ॾिसंदो त हीअ काफ़ी टाइम खां टाइम टू टाइम जॾहिं नॉलेज में ॻाल्हि आई आहे उनजी इंक्वायरी थी आहे उनजे ख़िलाफ़ु जेका आहे उहा सज़ा बि ॾिनी वई आहे ऐं आउं बार बार इन ॻाल्हि ते पंहिंजे मौक़िफ़ ते अटियल आहियां सज़ा कंहिंखे सज़ा त हाणे तव्हां चओ था न नुक़सान इन्हनि माण्हुनि खे खणणो पवंदो कंहिंखे सज़ा कान्हे या को माण्हू ॿधो आहे कंहिंखे गिरफ़्तार कयो वियो आहे कंहिं ते एक्शन खयो वियो आहे ये इंक्वायरी तो हाणे पई थियनि न ये इंक्वायरी तो हाणे मंज़र ते आई आहे ॿुधायो न कंहिं ते जो को तालुक कोनो जेके इहे अहिड़े क़िस्म जा ऑफिसर हुआ जिन्हनि इहो कमु कयो घणे भाङे ऐं नथी चवां कि कंप्लीट उन आशीर्वाद आशीर्वाद कंहिंजो मैडम हथ कंहिंजो आशीर्वाद कंहिंजो ऑफिसरनि ते नज़र रखण कंहिंजी ज़िमेदारी ऑफिसर त कंहिं बि हारिया हुते ज़िमेदारी हूंदी आहे जेसिताईं नज़र में अचे इंक्वायरी कई अरेस्ट थिया उन्हनि जे पंजनि सालनि नज़र में छो हर कंहिं माण्हू खे ख़बर आहे त करप्शन जी धूम लॻी पई आहे अख़बार में अचे थो माण्हू पंहिंजे पाण खे साड़ीनि पिया माण्हू पंहिंजे पाण खे इम्प्लीमेंट कराईंदी उन खां पोइ जेका करप्शन आहे उन ते जेको इहो ई थी सघे थो जेसिताईं नॉलेज में अचे थी तेसिताईं उन खां पोइ इंक्वायरी थिए उन जे ख़िलाफ़ एक्शन खणिजे हाणे इहो त कोन्हे कि इम्प्लीमेंटेशन बि कराए जेसिताईं नॉलेज में अचे तव्हां तालीम जो ई मिसाल खणो जेकर एतिरा स्कूल गोस्ट हुआ उस्ताद ड्यूटियूं न पिया कनि एतिरनि सालनि ताईं ख़बर न पई सघी नॉलेज में न अची सघी छा ख़बर मैडम हाणे जेको असां घोस्ट स्कूल जेके आहिनि उहे बंदि कराया बल्कि 800 जेके ईअं ई जेके हुआ जेके लीगल जेके बंदि कराए उन में सभु हिननि जूं ओताकूं अचनि थियूं तव्हांजे वॾेरनि जूं ओताकूं आहिनि असांजी ओताक न आहे मिनिस्ट्री ते तव्हां सभु कंहिंखे तंज़ करणु सही कोन्हे 800 स्कूल खोल रहा आहिनि 800 स्कूल जेके बंदि कयल हुआ चओ त तव्हांखे पोइ इहो ॿुधायो न लिस्ट हाणे न कहिड़े कहिड़े वॾेरे जी ओताक मुंहिंजी गुज़ारिश जिते ओताक हुजनि त हींअर वेठा आहियो ॿुधो सही न ओताकूं जेके आहिनि बंदि थियणु खपनि बिल्कुलु 800 स्कूल सभिनि तव्हां पढ़ाई जे सम्झी सघो था सिर्फ़ु पाकिस्तान पीपल्स पार्टी जे खाते में विया हूंदा उहे स्कूल खोल रहा आहिनि क्रेडिट आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी बेड़ो बिड़ियो एजुकेशन छा खोलायो अथनि सुप्रीम कोर्ट जो एक्शन वठण खां पोइ त उन्हनि जे हुकुम खां पोइ जजनि छापा आया आहिनि वञी करे जजनि छापा आहिनि उहे ओताक कंहिंजूं आहिनि जजनि जे छापनि हणण जी ॻाल्हि उहो ठीक है उस्ताद जेके हैं ना जेके भी उस्ताद अपॉइंटमेंट जो कयो है जरूर उन्हनि हाणे बि गुज़ारिश हाणे ॿुधो सही न भला तव्हां ॿुधो असांजी स्कूलनि जे जेके बि खोलाइण में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो वॾो हथ रहियो आहे बाक़ी जेका घोस्ट स्कूल आहिनि जेके हीअं नामी गिरामी न सिर्फ़ु घोस्ट स्कूल ऐं बार बार इहा शइ माण्हू जेके बि हिननि भर्तियूं कयूं आहिनि इहे जेके पैसा वठी उहे पैसा इलेक्शन में इस्तेमालु थी विया आहिनि इलेक्शन में इस्तेमालु कया विया आहिनि माण्हुनि खे उते इलेक्शन में पैसा ॾिना विया आहिनि हाणे चवनि था वरी इहे कढो वरी इहे कढी ॿिया रखंदा वरी उन्हनि खां वरी नई से ॿिया पैसा वठंदा ही वरी उते डीओस वरी अहिड़ा विहारींदा जेके वरी उते उन्हनि खां हेल्थ ऑफिसर अहिड़ा विहारींदा वरी पैसा वठंदा वरी हिननि खे कढी वरी हिननि जो वरी वरी ॿियो दुकान खोलणो आहे त वरी ॿियो दुकान खोली न भले वरी माण्हू वीचारा रुली वेंदा ॿियो दुकान खोलणो आहे त खोलियो न भले पर ग़रीब माण्हू कहिड़ो ॾोह कयो जंहिं भंगी जी पोस्ट लाइ 5 लख रुपया जेके ॾिना आहिनि माण्हू फैक्ट फिगर आहिनि ऐं फैक्ट फिगर ते ॻाल्हायां पियो छो कोन्हे तव्हां पुछो मुंहिंजी छा जी जाती रहिया आहे अख़बारियूं खणो मीडिया ॾिसो माण्हुनि जी घणियूं आहिनि जिते किथे मैडम तव्हां ॿुधायो किथे पैसनि खां तव्हां वटि थियो आहे कंहिं हिकिड़ो मूंखे हिकिड़ी मिसाल ॾियो हिकिड़ी मिसाल हिकिड़ो डिपार्टमेंट ॿुधाइनि ठीकु आहे न पाकिस्तान कम छा थियो आहे पैसा तादाद में न रोज़गार त
मिले रोज़गार ॾेई तव्हां वापसि बि त वठो पिया, रोज़गार तव्हां ॾिनो वापसि बि त वठो पिया। जेकॾहिं लखनि जी तादाद में रोज़गार मिलो में 30,000 जेकॾहिं तव्हां ग़लति था चओ मैडम, छा हिकिड़े- इंक्वायरी ग़लति इहो ई आहे न, ग़लति इहे इन लाॻापियल इदारनि मुख़्तलिफ़ चैनल प्रॉपर चैनल जी तव्हां ॻाल्हि कयो। हिकिड़े भंगी जो ऑर्डर 5-5 लख रुपए में थियो आहे, हिकिड़े भंगी जो ऑर्डर, हिकिड़े मास्टर जो ऑर्डर 10 लाख रुपए में थियो आहे, 15-15 लख में ऑर्डर थियो आहे। हाणे वरी उहे सभु ख़तम कयो, हाणे वरी उन्हनि खे कढो, वरी उते वरी ॿियो हिकिड़ो सेकड़ू ईडियो विहारियो वेंदो जेको वरी नई सही पैसा वठंदो, वरी नई सही अपॉइंटमेंट कंदो। माण्हू गरीब माण्हू कहिड़ो ॾियो कयो, माण्हुनि सां हालत थी वई आहे गरीबनि सां, गरीब माण्हू छा करे। 5 लख ॾेई जेको बिल्कुलु हाणे मैडम ॻाल्हाइण बिल्कुलु सियासियूं भर्तियूं सियासी भर्तियूं पैसनि ते भर्तियूं थियूं आहिनि। वरी बि हिन ॻाल्हि ते बीठो आहियां, भले असां सां वेही असां डिस्कस कंदा ही हिननि जी पार्टी वारा असां न बिल्कुलु 5 लख भंगी तो भर्ती ॾे करे 5 लख जेको ॾींदो वो भंगी छो थींदो? आहिनि कोन ॿिया बेरोज़गारी आहे ॿियो छा। तव्हां खे फोन थी 15 लख 20 लख रुपया मास्टर जो ऑर्डर थो मिले। स्पेशली वठां थी मूंखे ॿिया मिसाल न ॾियो पंहिंजी करप्शन जा, सिर्फ़ मूंखे इहो भंगी हींअर कई टीएमएस जेके टीएमएस में ॾिसो इहो थोरी हिकिड़ी कोन्हे, पूरी सिंध भरी पई आहे। तव्हां पंहिंजनि माण्हुनि खे ॾिना हूंदा। आख़िरी 2 मिंट बचिया आहिनि, तव्हां मूंखे ॿुधायो त इन जो हल छा थियणु घुरिजे? हल हिन वटि हुजे हल हिन वटि हुजे कि मियां नवाज़ शरीफ वटि न वञी वेहना, उन्हनि खे ही मियां नवाज़ शरीफ वटि न वञी वेहना, सिर्फ़ हिननि जो हन वटि सिंध हाज़िर आहे। असेंबली में बिल पेश कनि, उन्हनि खे रेगुलराइज़ कनि, असां बि हिननि जी माना मदद कंदासीं। जेके बि असांजो ठीकु आहे, जेके बि असांजो वोट आहिनि बिल्कुलु असां हिननि जी हेल्प करण लाइ तयार आहियूं, पर ईअं न थिए उन्हनि माण्हुनि खे उन्हनि माण्हुनि खे कढी शीट में तव्हांजा नाला कोन्हनि, तव्हां टेस्ट में मैडम ॻाल्हि ॿुधना, असीं रेगुलराइज़ कहिड़े बुनियाद ते कंदासीं? इंक्वायरी थिए पई बाबा, इंक्वायरी भले कयो 100 दफ़ा, छा जिन ख़िलाफ़ इंक्वायरी थिए थी उहो कानून जी पकड़ में अची सघंदा? वरी केरु आयो कानून जी पकड़ में? जिन्हनि माण्हू करप्शन कया, को माण्हू हिकिड़ो हिननि ॿुधायो को गिरफ़्तार कयो हुजे, हिकिड़ो ते एंटी करप्शन जो केस हुजे, हिकिड़े ते नेब जो केस हुजे, कोई माण्हू ते हिननि जो केस कोन्हे, रुगो बस माना जेको हिकिड़ो दफ़ो वरी हिकिड़ो दफ़ो माण्हुनि खे वरी कढणो आहे, वरी हिकिड़ो वरी दफ़ो वरी कढणो आहे। सिंध जा असां पाकिस्तान जा ख़ैर कयूं, असां पाकिस्तान लाइ पंहिंजूं जानियूं कुर्बान कयूं आहिनि, असां सिंध लाइ पंहिंजूं जानियूं कुर्बान कयूं आहिनि। पीर से सूर्य बादशाह पंहिंजे हज़ारे हुननि सां गॾु हिन मुल्क लाइ कुर्बानी ॾिनी आहे, पाकिस्तान लाइ सिंध लाइ। वॾी महिरबानी, प्रोग्राम जो टाइम ख़त्म थो थिए। मां ॿिन्ही महिरबाननि जी वॾी महिमाननि जी वॾी महिरबानी टाइम कढी प्रोग्राम में आया। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।